चोॾींहं चंड जोभन ते आहे। चांडुकी मंज़रनि ते चंड जो सहर भासी रही आहे। हवा छुड़वाग आहे, ॼण आज़ादीअ जो जशन मल्हाए रही हुजे। वण हवा जा हमरकास थी रक़्स करण में महू आहिनि। दूर गगन में अबाबील चंड जो तवाफ़ करे रहिया आहिनि ऐं परियां का कोयल कूकी मन खे सुरूर अर्पे रही आहे। मां घर जे आगंध ते टहली रही आहियां। अंदर में उमालिक हिकु अजीब बेक़रारी ऐं बेज़ारी कर खणी रही आहे। मां इन बेज़ारीअ जी आमद खे महसूसु कंदे हस्बे मामूल वधां थी पंहिंजनि किताबनि तरफ़, जेकी मुंहिंजे कमरे में टेबल ते बेतरतीब पयल आहिनि। सोचियां थी त अॼु कहिड़े किताब खे पंहिंजी आप बीती ॿुधायां। टेबल ते किताबनि जे भर में मुंहिंजी डायरी बि पयल आहे ऐं उन जे भर में पयल कलम मूंखे हाथ करे रहियो आहे। मां हथु वधाए कलम खे खणां थी त कमरे खां ॿाहिरि वारनि समूरनि ख़ूबसूरत मंज़रनि ऐं लकावनि वारो सहर अलाए छो धीमो थींदो महसूसु थिए थो। मन जो मांढाण समूरनि मंज़रनि ते हावी थी वञे थो। अंदर मां के लहरूं उभरंदे महसूसु कयां थी ऐं चप बे इख़्तियार भुणकण लॻनि था। सम्झ में नथो अचे त मां सोचियां पई या पंहिंजो पाण सां ॻाल्हायां पई। अंदर में झात विझां थी त सवे सवाल जागी पवनि था। उहे सवाल जिन खे मुश्किल सां मूं पाण ई त सुम्हारियो हो। उहे सवाल मुंहिंजे ॿारनि जीअं ज़िद कंदा मुंहिंजे ज़हन जी आगोश सां चेटिजंदा था वञनि। मुंहिंजूं अखियूं खुमारियल आहिनि। अखियुनि जा छपर निंड जो बार खयूं थकजण लॻा आहिनि। मां निंड करणु चाहियां थी, पर अंदर जा सवाल बज़िद आहिनि त उन्हनि खे जवाबनि जा खेॾूणा घुरिजनि। मन ऐं जिस्म जी इन अख बूट दौरान हिकु अजीब अहसासु उभिरे थो। मां कलम खे टेबल ते पयल डायरीअ जे कोरनि सुफ़नि ते डोड़ाइणु शुरू कयां थी। पंहिंजो पाण खां ई सवाल कयां थी। जवाब बि अंदर मां ई फुटनि था। मां पंहिंजो पाण खां पुछां थी त ख़ुदि कलामी छा आहे। मां ॻूढ़ाईअ मां जवाबु ॾियां थी त ख़ुदि कलामी असल में आत्मा जी शरीर सां शिकायत आहे या जिस्म जा रूह खे वेण आहिनि। इंसान जेको करणु चाहे थो ऐं नथो करे सघे, या जेको नथो करणु चाहे ऐं करे वेहे थो, पोइ उहे भोगनाऊं, उहे पीड़ाऊं जेकी निज पिज पंहिंजियूं हुजनि थियूं, उहे सलजनि बि पंहिंजो पाण सां ई थियूं। जॾहिं मन कटोरो भरिजी वञे, छुलकणु लॻे, त पोइ अंदर जी ओर अंदर सां ई त कबी आहे। कॾहिं कॾहिं उहा ओर एतिरी त शदीद हूंदी आहे जो चप बि भुणकणु लॻंदा आहिनि। रूह जो आवाज़ु चपनि ताईं पहुचणु ख़ुदि कलामीअ जी शिदत ज़रूरु आहे, पर इंतिहा नाहे। इंतिहा त तॾहिं थिए थी जॾहिं अंदर जी उहा ओर उबड़का ॾेई ॿाहिरि निकिरणु घुरंदी आहे। पोइ त सभु बंदि भॼी पवंदा आहिनि, भोरा भोरा थी पवंदा आहिनि। तॾहिं माण्हू रिएक्ट कंदो आहे मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां, तरीक़नि सां, रवैयनि सां, जिन जे करे अक्सर तलख़ियूं बि पलाए पवंदियूं आहिनि। छा मां रिएक्ट कंदी आहियां? हा, मूं वटि अंदर जी ओर ते रिएक्ट करण जो बहितरीनु तरीक़ो आहे लिखणु। मां लिखंदी आहियां। तॾहिं जॾहिं अंदर जा उबड़का काबूअ में न आहिनि रहंदा, मां लिखी रिएक्ट कंदी आहियां। तॾहिं जॾहिं ख़ुदि कलामीअ जूं ॿई सरहदूं उकिरी वेंदी आहियां। मुंहिंजी शाइरी, मुंहिंजूं तहरीरूं शरीर ऐं आत्मा, जिस्म ऐं रूह जे उन्हनि वेणनि, शिकायतुनि, भोगनाउनि ऐं पीड़ाउनि जो रिएक्शन ई त आहिनि। मुंहिंजो शऊर साखी आहे मुंहिंजनि उन्हनि समूरनि वार्ताउनि जो। जॾहिं पहिरियों भेरो शऊर मुंहिंजो हथु झलियो त मूं शऊर खे कीअं महसूसु कयो? मां पंहिंजे शऊर जा किसा किथां किथां खां तख़लीक़ कयां, किथां किथां खां विछायां ऐं किथां किथां खां वेढ़ियां। पंहिंजे माज़ीअ में केसीं ताईं वञां ऐं किथां खां वापसि वरां। छा उतां खां जितां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु धुंधलियुनि यादियुनि खां सवाइ कुझु बि पलाए नथो पवे? पंहिंजे शऊर जो सिरो किथां खां ॻोल्हियां? मुंहिंजा पहिरें ॿातावा ॿोल ॿुधंदे टहक ॾींदड़ मुंहिंजे अबे ऐं अमड़ जे नौजवान ऐं धुंधलनि चेहरनि जी यादुनि खां शुरू कयां। ॾकंदड़ विखुनि सां घर चाउंठ पार करे घिटीअ जे गोड़ में गुम थी वञण जे डप खां महसूसु थींदड़ घबराहट खां शुरू कयां। सखियुनि सां गोॾा गोॾनि में मिलाए गुॾियूं सिबणु, उन्हनि जा ॾाजा पिड़ा ठाहिणु ऐं पोइ उन्हनि खे परणाइण लाइ ॻातल गीचनि खां शुरू कयां, या कलम हथ में करे स्लेट ते पातल पहिरें लीके जी धुंधलियुनि यादुनि खां शुरू कयां। छा उहो सभु शऊर हुयो या उहा शऊर जी ओसर हुई? पोइ शऊर छा आहे? जॾहिं इन ॻाल्हि ते सोचियां थी त शऊर छा आहे ऐं मूं वटि कॾहिं आयो, तॾहिं कुझु अहसास मन में ज़रूरु वासो कनि था। अंदरि ई अंदरि पुछाणो थिए थो। शयुनि खे सम्झण जी सघ,
उन सघ जो मज़बूत थियणु ऐं पोइ उहा ॻाल्हि बि सम्झ में अची वञे थी त शऊर असल में हिकु दौर खां ॿिए दौर में दाख़िल थियणु या हिकु दौर खां ॿिए दौर ॾांहुं मुंतक़िल थियण जो नालो आहे। मुंहिंजी नज़र में इंसान जे ॼमण खां मरण ताईं शऊर जा अहिड़ा केतिरा ई दौर गुज़रनि था। हर दौर नई सम्झ जी ख़ुशबू ॾिए थो, हर दौर नई ॼाण जा ॾंभ ॾिए थो ऐं पोइ ईअं दौरनि पोयां दौर गुज़रनि था। शऊर पुख़्तो थींदो वञे थो, पर जे शऊर सां चहिटिजी पइजे थो ऐं ॾाहप जी चीच वठी हलण जो गुनाह कजे थो त पोइ लतीफ़ साईं बि ख़बरदार कंदो नज़र अचे थो ऐं चवे थो त अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। तॾहिं सम्झ में अचे थो त ॾाहप शऊर जी मेराज आहे। ॾाहो थियणु त आहे ई पाण खे आड़ाहनि में उछलाइणु, पर शऊर जी आवी बि का बर्फ़ जी ठहियल नाहे हूंदी। मुसलसल शऊर जी आवीअ में पचण खां पोइ मूं ॼातो त इल्मु उहा ॾाकणु आहे जंहिं ते शऊर चढ़ी ॾाहप जो मेराज माणे थो। इल्म जी अहमियत मूंखे मौलाना रूमीअ ॿुधाई, जंहिं मुंहिंजे कन में सुरॿाट कंदे चयो त जेको इल्मु तोखां तोखे फुरे न सघे उन इल्म खां जहालत बहितर आहे। मूं शऊर जे दग ते हली इल्म जो सहारो वठी ॾाहप जे खूह मां कुझु ढुक छा भरिया, मूंखे उन जे एवज़ भारी भुंग ऐं ॻरा ॾंड भरणा पिया, या शायदि उहे ॾंड अञा सूधो भरींदी पई अचां। पर उन ॾाहप मूंखे ॾात ॾिनी, उहा ॾात जंहिं मूंखे काइनातुनि जा सैर कराया, आदम जे पहिरें क़दम खां अदम ताईं जा राज़ फाश कया। उहा ॾात जंहिं मूंखे ॾेखारियो ऐं सेखारियो त काइनात फहिलजी रही आहे, वक़्तु पंहिंजे आगाज़ खां अंजाम तरफ़ वधी रहियो आहे, अहिड़ी शुरूआत खां अहिड़ी पुॼाणीअ तरफ़ जंहिंजो को बि वजूद नाहे। छो त अॻियां बि दास्तान आहिनि ऐं पुठियां बि त दास्तान ई रहिजी वेंदा, दफ़न थी वियल दास्तान। रोशनीअ जो हिकु गोलो आहे जेको असांजी ज़मीन वेझो हर रोज़ु गुज़रे थो वञे। थधिड़ियूं थधिड़ियूं लहरूं हवा बणिजी सरसब्ज़ खेतनि जे सीननि ते रक़्स कनि थियूं। मुंहिंजी धरतीअ जे रगुनि में ज़िंदगी बणिजी डोड़ंदड़ सिंधु दरिया काथे काथे वञी थो पुॼे, ईअं जीअं फ़िज़ाउनि में राहूं ठाहींदड़ कोयल जो आवाज़ या वरी दूर ताईं वेंदड़ अछनि भूरनि ऐं नीरनि ककरनि जूं उॾारूं। उहे सभु शऊर जा इशारा ई त आहिनि। उतां ई त ॾात मिले थी, उतां ई त शाइरीअ जो जनमु थिए थो। शाइरीअ ॾांहुं मुंहिंजूं विखूं कीअं खॼियूं। शाइरी मुंहिंजे रूह जो आवाज़ु आहे, मुंहिंजे अंदर सां कयल ओर आहे, मुंहिंजे शऊर जी ओसर जा दास्तान, मुंहिंजे नंढपण में मिलियल पितकड़नि तजुर्बनि एहसासनि लकान जा पड़ाॾा आहिनि। मुंहिंजी शाइरी मुंहिंजे सांभर जी सुचीत सातुनि पंहिंजाइप ऐं प्यार जो परतवो आहे। मुंहिंजी शाइरी यादि आहे मूंखे मुंहिंजे शऊर जी सांभर, मुंहिंजे गेरेले वारे घर जे अङण, मुंहिंजे ॻोठ जे गलियुनि खेतनि वाहण ऐं पेचरनि जो पाण में केतिरो न गहिरो ॻांढापो रहियो हो। माण्हुनि जे बार बार खॼंदड़ विखुनि सां ठहियल पेचरनि ते सखियुनि सां डोड़ंदे कॾहिं कंहिं वाह जे ऊचे कड़ ते विश्राम कंदा हुआसीं त मथां छांवरो कंदड़ टालीअ जा वण कंहिं बुज़ुर्ग वांगुरु खनपल पनाह ॾेई प्यार मां हवा सां गलनि ते थफकियूं ॾेई कुझु सोचण जा इशारा ॾींदा हुआ। उन ऊची कड़ जी लाहीअ तां लहंदा हुआसीं त उहा ॼण कंहिं धूतीअ वांगुरु वापसि धिकींदी हुई त असां बेज़ार थी वापसि वरंदे खेतनि में डोड़ण लॻंदा हुआसीं। उहा बेतरतीब डोड़ बि अजीब अहसास अर्पींदी हुई। वहंदड़ वाह में पेर पुसाए वेही रहंदा हुआसीं। आसमान में उॾंदड़ पखियुनि खे ॾिसी आकाश में उॾण जी आशा मन में कितकितायूं कंदी हुई त चपनि ते मुस्कुराहट फहिलजी वेंदी हुई। घणो पोइ जॾहिं घर खां निकिरण ते पाबंदियूं पयूं तॾहिं उहे सभु लका रिकाल कंदा हुआसीं त समूरा मंज़र अखियुनि आॾो फिल्म जीअं हलणु लॻंदा हुआ। उहे सभु लका डायरीअ ते लिखण जी आदत पइजी वई हुई। जेको कुझु डायरीअ ते लिखंदी हुयसि उहा शाइरी त न हूंदी हुई, पर उन वक़्तु उहो सभु कुझु लिखण खां पोइ जेका राहत मिलंदी हुई उहा अॼु बि जॾहिं को नज़्म गज़ल या का तहरीर लिखी पूरी कंदी आहियां त साॻे ई नमूने हिकु ख़ुशनुमा अहसास जीअं मन में महसूसु थींदी आहे। हा, ॿिनि साॻियो ई अहसासु हूंदो आहे उहो। अॼु मुंहिंजूं पर्सनल डायरियूं जिन में मुंहिंजा समूरा रोमानवी ऐं नफ़्सियाती मामरा ऐं वार्ताऊं लिखियल आहिनि, उन्हनि समूरी लिखणियुनि जूं केतिरियूं ई मानाऊं आहिनि या शायदि का बि माना नाहे, छो त उहो सभु कुझु मूं बेमानवियत ऐं वेगाणप वारनि कैफ़ियतुनि में लिखियो आहे। उहे सभु लिखणियूं शायदि शाइरी ई आहिनि,
या नसुर आहिनि या शायदि कुझु बि न आहिनि, पोइ छा आहिनि? कुझु बि आहिनि, पर उहे सभु मुंहिंजे अंदर जी ओर आहिनि, मुंहिंजे रूह जूं सचायूं आहिनि ऐं मुंहिंजे उन इंतिहा जो नतीजो आहिनि जिन खे मूं लफ़्ज़नि जो रूप ॾिनो ऐं डायरीअ में क़ैद करे छॾियो। कॾहिं कॾहिं उहे लिखड़ियूं मूंखे पोपट भासंदियूं आहिनि, अहिड़ा पोपट जेकी अञा बि शायदि कुन व यकून जे इंतज़ार में हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ॾात कंहिं पोपट खे हुकुम ॾींदी आहे, पोइ को पोपट कंहिं गज़ल या नज़्म जो वेस पाए डायरीअ मां आज़ादु थी ॿाहिरि निकिरी ईंदो आहे ऐं पोइ कंहिं रिसाले या अख़बार जे रथ ते चढ़ी सरेआम उॾाम कंदो आहे त माण्हू उनखे शाइरी सॾींदा आहिनि। मां उन्हनि पोपटनि जा रंग पंहिंजे हथनि ते चहिटियल ॾिसंदी आहियां ऐं पोपटनि ऐं पंहिंजे हथनि ते चहिटियल रंगनि में हिकु जहिड़ा ई ॾिसंदी आहियां, त पोइ मां बि सुञाणे वठंदी आहियां त उहो मुंहिंजो गज़ल, उहो मुंहिंजो नज़्म, उहा मुंहिंजी शाइरी आहे। मूंसां शाइरी कॾहिं हम कलाम थी। ॾात जो ॾेह ऐं शाइरीअ जो शहर मूंखे किताबनि घुमायो ऐं ॾेखारियो हो। किताबनि सां दोस्ती त सांभर में ई थी वई हुई, पर उन्हनि ॾींहंनि में रेडियो ॿुधणु ऐं उन्हनि जे प्रोग्रामनि में ख़त लिखी शमूलियत करण जो बि हिकु अजीब जनून हूंदो हुयो। रेडियो जे शौक़ त कहाणियूं बि लिखरायूं, जेतोणीकि लिखण जी शुरूआति कहाणियुनि खां कई, पर कहाणियुनि सां संगत तेसी ताईं रही जेसि ताईं शाइरीअ शौर ते कब्ज़ो कयो हो। हा त मूं ॻाल्हि पे कई किताबनि जी, सो किताबनि सां दोस्तीअ मूंखे उहे जहान पसाया, उहे दग, उहे पेचरा पढ़ाया जिन मुंहिंजे शौर खे हिमथायो, मज़बूत बणायो ऐं ॾात जो ॾेह ॾेखारियो। अक्सर किताब पढ़ंदे मां ॼण त कंहिं नए जहान में गुम थी वेंदी हुयसि। किताब जो बि अजीब रोमांस हूंदो आहे, इश्क बि कोठे सघिजेसि थो। हा, मूंखे किताबनि सां इश्क ई त हुयो, अॼु बि आहे, पर अॼु या काल्ह में फ़र्क़ु बि त ज़रूरु महसूसु थींदो आहे। हा, कॾहिं कॾहिं पंहिंजे घर जी बुक शेल्फ में पयल सभई किताबनि खे जेकी मूं ॾांहुं ॾिसंदा रहंदा आहिनि, मूंखे खोलण ऐं पढ़ण जूं नींढूं ॾींदा रहंदा आहिनि। उन्हनि किताबनि खे मां पंहिंजी आप बीती ॿुधाईंदी आहियां ऐं किताब पंहिंजा किस्सा ॿुधाईंदा आहिनि, जेकी ॿई हमेशह अधूरा ई रहिजी वेंदा आहिनि। मुंहिंजी आप बीती बि ऐं किताबनि जा किस्सा बि। ईअं मां ऐं किताब पंहिंजो माज़ीअ जो समूरो बयाबान लताड़े सफ़र जूं समूरियूं तलखियूं हिक ॿिए जी झोलीअ में उछले छॾींदा आहियूं। किताब भोॻींदा आहिनि अलाए न, पर मां ज़रूरु भोॻींदी आहियां। पर असां हिक ॿिए सां हाज़िर लम्हनि ऐं ईंदड़ ॾींहंनि जूं ॻाल्हियूं नाहियूं कंदा, डपु लॻंदो आहे। मूं ज़िंदगीअ खे कीअं महसूसु कयो, कीअं सम्झियो आहे? ज़िंदगी मुंहिंजे नज़र में हिकु कंडाऊं ऐं तवील सफ़र आहे, जल्द पूरो थी वञे थो। उन सफ़र में किथे किथे सराय ज़रूरु आहिनि, उहे सराय जिते माण्हू के घड़ियूं या के ॾींहं विश्राम करे थो ऐं उते माणे थो सुकून जा ढुक, गुलनि जूं सेजूं, प्यार जा पाछावा, ऐं पोइ वरी उतां सांभाह करे थो, वरी रण जागे थो, वरी बनवास वठे थो, वरी रुले थो। सॼी ज़िंदगीअ जो ॻचो हिसो इंसानु रुले ई त थो, भोॻे ई त थो। मूं बि भोॻियो आहे, मां बि भटकी आहियां, मूं बि खाना बदोशियूं कयूं आहिनि ऐं उन सफ़र में मूं बि विश्राम कया आहिनि। मूंखे बि के सराय पलाए पिया आहिनि, पर उहे सभु हिकु ख़्वाब वांगुरु कुझु ॾींहं यादगिरियुनि जो हिसो रहिजी धुंधलाइजी वञनि था। कुझु अक्सर ज़हन ऐं मन जी दीवारुनि ते यादगिरियुनि जे फ्रेमनि में क़ैद थी चहटिजी बीह रहनि था। कुझु अक्सर हवाउनि जी यादगिरियुनि जे रथ ते चढ़ी ईंदा आहिनि, वरी हलिया वेंदा आहिनि, विसरंदा न आहिनि, न ई हर वक़्तु यादि रहंदा आहिनि। मूं ज़िंदगीअ सां आशनाई ॻोल्हे लधी आहे। मूं ॼातो आहे त ज़िंदगी जेतिरी भयानक आहे, ओतिरी ख़ूबसूरत बि आहे। वाक़ई ज़िंदगी ख़ूबसूरत आहे। ज़िंदगीअ जूं केतिरियूं ई बाखूं मां ज़िंदगीअ सां गॾु जागी आहियां। तॾहिं जॾहिं नंढड़ियूं झिरकियूं पंहिंजे मासूम निंड मां बेदार थी फितरत जो नओं रूप ॾिसण जी नींढ ॾींदियूं आहिनि, उन्हनि जी चूं में मूंखे फलकियाती उमंगुनि जा ख़्वाब पलाए पवंदा आहिनि ऐं ज़मीन जे दुखनि, दर्दनि ऐं मायूसियुनि जो कर्ब ॿोलंदे महसूसु थींदो अथमि। सरिहं जा पीला खेत जॾहिं सिज जे किरणनि जी आजियां लाइ ॿाहूं फैलाईंदा आहिनि त ईअं लॻंदो आहे ॼण उहे पंहिंजो लिबास बदिलाईंदा आहिनि। कणिक जा नरम ऐं नाज़ुक सला मिटीअ जो घुंड खोले नई दुनिया खे हाथ कंदा आहिनि ऐं फ़ज़ा सां हम कलाम थींदा आहिनि। उहे सभु लका मुंहिंजे ज़हन में, मुंहिंजे मन में शाइरीअ जे नज़ूल जो कारण त बणिबा आहिनि, पर उन्हनि सां गॾु मूंखे ज़िंदगीअ सां प्यारु करणु बि सेखारींदा आहिनि। उन वेल, अहिड़ी हर वेल, अहिड़े हर लका ॾिसण वेल मां लतीफ़ जो को बेत झूंगारींदी आहियां।
ऐं पंहिंजे अंदरि थींदड़ तब्दीलियुनि खे सम्झण जी कोशिशि कंदी आहियां। जे उहे तब्दीलियूं सम्झ में अची वेंदियूं आहिनि त शाइरीअ जो नुज़ूल थींदो आहे। जे सम्झ में न ईंदियूं आहिनि त मां फितरत जो हथु पकिड़े वठंदी आहियां, वरी रियाज़ कंदी आहियां। फितरत जे उन्हनि कारनामनि खे गूढ़ाईअ सां सम्झण जो, ज़िंदगीअ खे सम्झण जो, ज़िंदगीअ जा समूरा नाकारी पासा विसारे हाकारी पासनि जो सच सुञाण जो, ऐं उहो रियाज़ मुंहिंजी ज़िंदगीअ जो अहम तजुर्बो रहियो आहे। जंहिं तुफ़ैल मूं घणो कुझु सिखियो आहे, पिरायो आहे। एतिरो कुझु सिखण, सम्झण ऐं परखण परोवण बावजूदि ज़िंदगी पोइ बि उहा गुझारत भासंदी आहे जंहिंखे सुलझाईंदे ज़िंदगी ख़तमु थियो वञे। मूं हमेशह ख़्यालनि जा नवां जज़ीरा तलाशण जी कोशिशि कई आहे ऐं इन ई कोशिशि में मूं सोचुनि जा केतिरा ई समुंड जाॻिया आहिनि, केतिरा ई दरिया हिमथुनि जे कचे घड़े सां उकिरिया आहिनि, केतिरनि ई मच्छनि सां मुक़ाबिलो कयो आहे। कॾहिं ॿुॾी आहियां ऐं कॾहिं तरी आहियां, कॾहिं लुढ़ी आहियां त कॾहिं किनारे लॻी आहियां। मां जो ई आहियां सो ई आहियां। उहो त ठीकु आहे त मां जो ई आहियां सो ई आहियां, पर मूं पंहिंजो पाण खे केतिरो सुञातो आहे। ख़ुदि कलामी असुल में उहा तपस्या आहे, उहो विर्दु आहे, उहो रियाज़ आहे जंहिंसां माण्हू पंहिंजो पाण खे सुञाणे थो। मूं बि पंहिंजो पाण खे सुञाणे वरितो आहे। जॾहिं मुंहिंजे बाबुल मुंहिंजी पेशानी चुमे इन ॻाल्हि जो इज़हार कयो हो त मां हुन जहिड़ी आहियां, तॾहिं मूं पंहिंजो पाण खे सुञाणे वरितो हो ऐं ॼाणे वरितो हो त मां बाबा जहिड़ी आहियां। मां हुन मां आहियां ऐं मां हुन जो ई रूप वठी ॿीहर जनमी आहियां। पर ॿियो जनम त पहिरें जनम जी पुॼाणीअ खां पोइ थींदो आहे। शायदि इन करे ई हू मूंखे पंहिंजा समूरा ॿार ॾेई जल्दी परलोक हलियो वियो ऐं ॿीहार कॾहिं बि वापसि न वरियो। जॾहिं शाइरीअ जी शरीर छोकिरी मुंहिंजी सखी बणी, हुन मूंखे ऊचनि ख़्यालनि जा गुलदस्ता ॾिना, हुन मूंखे लफ़्ज़नि जो तक़दुस सम्झायो, हुन मूंखे जुमिलनि जी जला ऐं जाहो जलाल सम्झायो। तॾहिं मूं पंहिंजो पाण खे सुञातो त मां शाइरा आहियां ऐं हिकु शाइरा जी हैसियत में मुंहिंजूं कहिड़ियूं ज़िमेवारियूं आहिनि। मूं उहे ज़िमेवारियूं ख़ुशीअ सां क़बूलु कयूं। उहे पूरियूं थियूं या अणपूरियूं रहिजी वियूं, उहो मां कीअं चवां। जॾहिं मर्दाणे समाज जी बेहिसी, नफ़रतूं, क्रोध, कावड़, चालबाज़ियूं ऐं मकारियूं पले पियूं, तॾहिं मूं पंहिंजो पाण खे सुञातो ऐं ॼातो त मां त हवा जो उहो तसलसुल आहियां जेका अॼु ताईं पंहिंजो हुअणु तलाशे रही आहे। मूं ॼातो त मुंहिंजो वजूद बि हवा जीअं असर ऐं अहमियत त रखे थो, पर नज़र नथो अचे। उते ई किथे ग़ाइबु आहे, वॾी भीड़ में, अनाउनि जे बार हेठां दफ़न, वफ़ाउनि जो चिचरियल, जफ़ाउनि जो झुरियल, निस्तो ऐं निबल। मुंहिंजी ज़िंदगी उन सां सलहाड़ियल समूरनि रिश्तनि, मुंहिंजनि दोस्तनि, मुंहिंजे किताबनि, मुंहिंजी शाइरी, मुंहिंजी सोच ऐं मुंहिंजी ख़ुदि कलामीअ मूंखे मूंसां मिलायो आहे ऐं मूं उन्हनि जी मदद सां पंहिंजो पाण खे सुञाणे वरितो आहे। मूं ॼाणे वरितो आहे त लतीफ़ सरकार जे हर किरदार में मुंहिंजो ई रूह फाथल आहे जेको फतकी रहियो आहे। सचल जे सच जा पड़ाॾा मूं न सिर्फ़ु कनाया आहिनि पर साह में सांढिया बि आहिनि। मीरा मुंहिंजे मन में मौजूदु आहे ऐं मिरखां मुंहिंजो ई गुण आहे ऐं मां पंहिंजी शाइरीअ जा गेड़ू लफ़्ज़ छटे सॼी सिंध में अमुन पोखणु चाहियां थी, जंहिंमां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोहबतुनि जा गुल ऐं मेवा फुटनि। अदब जे हर दग ऐं हर माग लाइ मुंहिंजी रहनुमाई लतीफ़ कई आहे ऐं अॻुवाणी अयाज़ कई आहे, जे हमेशह मूंखे ॾसियो आहे त मां जो तुंहिंजे दौर जो आईनो आहियां, मां जो तुंहिंजे दौर जो आईनो आहियां, केॾो थो चाहियां मूं में ॾिसी पाण खे।